सामूंडी तूफ़ान बाइपरजॉय शिदत इख्तियार करे वियो। कराची बंदरगाह ते अलर्ट जारी। अरबी समुंड में सामूंडी तूफ़ान बाइपरजॉय खे नज़र में रखंदे कराची बंदरगाह ते अलर्ट जारी कयो वियो आहे। कराची जी साहिली पट्टी ते कलम 144 लागू कयो वियो आहे। मौसमियात खाते मूजिब तूफ़ान सबबि 8 खां 10 फुट ऊंचियूं ऊचाइयूं मौजूद थी सघनि थियूं। माहीगीर अॼु खां खुलियल समुंड में न वञनि। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ मूजिब सामूंडी तूफ़ान बाइपरजॉय कराची खां 770 किलोमीटर ॾखण, ठठे खां 750 किलोमीटर ॾखण ऐं मोरा खां 860 किलोमीटर ॾखण ओभर तरफ़ आहे। सरदार सरफराज़ जो चवणु आहे त बाइपरजॉय इंतहाई शदीद साइक्लोनिक तूफ़ान बणिजी वियो आहे। इन जी शिदत में इज़ाफ़ो थी वियो आहे। ही तूफ़ानी निज़ाम मुसलसल उत्तर तरफ़ हलंदो रहंदो। सिस्टम जे मर्कज़ में हवाउनि जी रफ़्तार 140 खां 160 किलोमीटर फ़ी कलाक आहे। सिस्टम ख़राब थी वियो आहे। मौज मर्कज़ ऐं पासनि में 30 खां 40 फुट बुलंद आहिनि। ॿिए तरफ़ पाबंदी बावजूद माण्हुनि जो समुंड किनारे ऐं मच्छी मारण जो सिलसिलो जारी आहे। पाबंदी बावजूद माहीगीर पंहिंजनि ॿेड़ियुनि सां समुंड में तरसी रहिया आहिनि।